नौशरो फिरोज रिपोर्ट जुल्फकार अली तगड़ निगरान हुकूमत पारा ऐलानियल गैर कानून खे निकाली ॾियण जी आख़िरी तारीख़ अॼु पूरी थी वई, पर नौशरो फिरोज इंतजामिया का बि कार्रवाई न कई। नौशरो फिरोज सिविल सोसाइटी शहर जे नौजवाननि पारां सख़्त एहतजाज, गो अफ़गानी गो जा नारा, जुनैद नियाज़ विसड़ो, असद चांडियो, अतीक विसड़ो, इजाज़ तगर, अहद मेमन राजा, रियाज सोलंकी, ज़मीर लुंड, मीर हसन, महर ज़ाहिद लुंड, अतीक विसड़ो ऐं ज़फ़र तगड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौशरो फिरोज पुलिस आख़िरी तारीख़ इएं बि को क़दम न खयो छो त ही उन्हनि अफ़गाननि खां लखे रुपया वठी खाइनि था, जंहिंजे करे शहर में चर्स हीरोइन जाम हले थो। पुलिस पंहिंजे खाधू पुटनि लाइ को क़दम खणण लाइ तयारु नाहे। जे अॼु शाम ताईं इंतजामिया कार्रवाई न कई ऐं गैर कानूनी तरसीलनि खे न कढियो त असां पाण उन्हनि खे धिके कढंदासीं। जो कुझु थियो उन जा ज़िम्मेवार इंतजामिया हूंदी। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी लग शाहपुर दरपुर में जमियत उलमा इस्लाम जी रैली अल्लामा राशिद महमूद सूमरो जी क़यादत में सवे गाड़ियों साण शाहपुर दरपुर पहुती, जिते संदन भरपूर इस्तक़बाल कियो वियो ऐं गुल निछावर किया विया। यूसी चेयरमैन आरवेश अहमद सां रैली ऐं जमात उलमा इस्लाम जे अॻवान जनरल सेक्रेटरी तालका मटियारी हाफ़िज़ मोबिन ख़ास केली, जनरल सेक्रेटरी यूनिस शाहपुर हाफिज़ अल्लाह बख्श खास के लिए, यूसी वाइस चेयरमैन हाजी शब्बीर बरफत, अब्दुल रहीम शाह, मौलवी गुलाम मुस्तफ़ा खास के लिए वडी तादाद में कारकुनन शिरकत कई। राशिद महमूद सूमरो खिताब कंदे चयो त सिंध के सूरन मां कढंदासीं ऐं हर मोड़ ते अवाम सां गॾायूं, इंशाअल्लाह कामयाब थींदासूं। डोकरी रिपोर्ट असलम खान बुघियो। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान सरदार ज़ादा मोहम्मद अली उर्फ अमर खान बुघियो जी अॻवानी में फ़लस्तीन जे मज़लूम अवाम जे हक़ में चन्ना पुल खां प्रेस क्लब डोकरी ताईं तारीख़ी रैली कढी। पीपी अॻवान सरदार ज़ादा मोहम्मद अली उर्फ अमर खान बुघियो मीडिया आॾो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यहूदी इसराइल हद करे छॾी आहे। मज़लूम फ़लस्तीनी माण्हुनि खे शहीद करणु बंदि करे मौसूम ॿारनि तोड़े औरतुनि मर्दनि जो अंग वॾो थी वियो आहे। असां मुसलमान सभु हिकु पेज ते अची गॾु थियनि त जीअं इसराइल खे मात मिले। असां पाकिस्तानी क़ौम फ़लस्तीन जे मज़लूम अवाम सां हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं रहंदासीं। उन मौक़े ते सैयद हामिद अली शाह, सैयद नूर मुस्तफ़ा शाह ऐं पीपी काउंसलर काराणी हाजी नज़ीर अहमद बुघियो, हाजी नूर मोहम्मद बुघियो, पीपी चेयरमैन काराणी वकील मोहम्मद जुम्मन बुघियो, वडेरो शमन ख़ान झूणे जो, वडेरो फयाज़ झूणे जो, काज़ी जमील अहमद झूणे जो ऐं ॿिया केतिराई पीपी कारकुन ऐं शहरी पिणु हिन रैलीअ में शामिल हुया। फुल रिपोर्ट फैज़ सूमरो ठुल जे एस सेक्शन थाणे जी हद ॻोठ बचड़ो वट फसल में पयल 35 साला नौजवान अब्दुल रशीद पुट शाह मोहम्मद बिरोही जो तशद्दुद ऐं गोली लॻल लाश ॾिसी ॻोठाणा पुलिस खे इतला कयो। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे लाश पंहिंजी तहवील में वठी तालका अस्पताल ठुल खणाए आई, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। पुलिस मूजिब लाश बचड़ो भरिसां फसल में मिलियो आहे, जेको गढ़ी हसन लखदीन गढ़ जो रहवासी आहे। वधीक जांच कयूं पिया। जांच करे केस दाख़िल कयो वेंदो। बाख़बर ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिब वाक़ियो पुराणे दुश्मनीअ तां अब्दुल रशीद बिरोही खे क़त्ल कयो वियो आहे। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो जूही तालके जे ॻोठ आदम पंवर हाल रहंदड़ शहबाज कॉलोनी दादू जे रहवासी अली अकबर पंवर, भाई खान पंवर, शहबाज अली पंवर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ आदम पंवर में असांजे अबनि ॾाॾनि जूं ज़ाती मिल्कियतूं आहिनि ऐं ज़मीनदारी पिणु आहे। साल 2013 में ॻोठ जे वेझे रिश्तेदारनि में ज़रिए ज़मीन तां तकरार थियो हो, जंहिं बाद बिरादरी जे चीफ सरदार मीर मंजूर खान पंवर ऐं मीर तैमूर खान पंवर उन ज़मीनी तकरार जो फ़ैसिलो कयो हो, जंहिं फ़ैसिले ते मुख़ालिफ़ धुर वारनि अमल न कयो ऐं तकरार हलंदो रहियो। 2008 ते मुख़ालिफ़ धुर वारनि जी शादी तक़रीब में नवाब पंवर ख़ुशीअ में फायरिंग कई। नतीजे में मिसमा सुभान खातू ऐं संदसि मुड़ुसु असलम पंवर ज़ख़्मी थी पिया हुआ। सुभान खातू फौत थी वई। मुख़ालिफ़नि फोतरनि जे मुड़ुसु असलम पंवर, उमर पंवर, यासीन पंवर, रियाज़ पंवर ऐं ॿियनि रिश्तेदारनि हम सलाह थी फोती औरत जे क़त्ल जी FIR फुलजी विलेज थाणे ते असांजे 7 ॼणनि उबल ख़ैर पंवर, रोशन पंवर, मोहम्मद हनीफ पंवर, अकबर पंवर, गुलाम रसूल पंवर, नज़र हुसैन पंवर ऐं भाई खान पंवर ते दाख़िल कराई। जंहिं क़त्ल केस जो फ़ैसिलो दादू जी 4th एडिशनल सेशन जज जी अदालत ॾिनो, जंहिंमें औरत जे क़त्ल जो ॾोह असां ते साबित न थियो ऐं असांखे बाज़त बरी कयो वियो। मुख़ालिफ़नि असांखे करोड़े रुपयनि जो माली नुक़सानु ॾिनो आहे। जनवरी 2018 खां अॼु 2023 ताईं असांखे पंहिंजी ज़ाती ज़रिए ज़मीन आबाद करणु नथी ॾिनी वञे। असां ऐं हारियुनि खे मौत मार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। हिननि मुल्क जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे क़ानूनी मदद कनि, असां ॻोठ वञी पंहिंजूं ज़मीनूं आबाद कयूं। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर जमियतुल उलमा इस्लाम सिंध जो जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सूमरो जो खैबर नेशनल हाईवे ते जमियतुल उलमा इस्लाम जे अॻवाननि मौलवी अब्दुल जब्बार खैबर, मौलवी अब्दुल हक खैबर, हुसैन हैदरी चौहान, हाफिज़ मोहम्मद अली खोसो, रजब अली नोए पोटो, अब्दुल माजिद मेमन, हाफिज़ अतीक रहमान कमरानी ऐं ॿियनि यूनिट जे माण्हुनि हज़ारनि माण्हुनि ज़बरदस्त ऐं वालाना इस्तक़बाल कयो। सिंध अमन रैली मथां गुलनि जी वर्खा कई वई ऐं खेसि सिंध जी सूखड़ी अजरक पाराई वई ऐं यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे जनरल काउंसलर जानी खैबर ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि जे खीसनि मां टच मोबाइल ऐं पैसा निकिरी विया।